बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों पंहिंजी अॼु जी कहानी जो उन्वान आहे तरक्की पसंद सोच। हिकु ॻोठ में रमज़ान नाले हिकु वाढो रहंदो हो जेको हमेशा शाहूकार बणजण जा पियो पूर पचाईंदो हो ऐं माण्हुनि खे चवंदो वतंदो हो त मां हिकु ॾींहुं ज़रूरु शाहूकार बणिजी वेंदुसि ऐं मुंहिंजे हथ जा ठहियल हुनर बादशाहनि ऐं शाहूकारनि जे घरनि में सजदा। जंहिं वक़्तु रमज़ान वण जी छांव में वेही चिलम छिकींदो हो त संदसि ज़हन में अहिड़े क़िस्म जा ख़याली पुलाव पिया गर्दिश कंदा रहंदा हुआ। रमज़ान जो हिकु दोस्त हाशिम नाले हूंदो हो जेको पिणु वाढको कमु कंदो हो ऐं रमज़ान खे सम्झाईंदो रहंदो हो त भाउ रमज़ान, ख़याली दुनिया छॾे ॾे, उन मां कुझु बि न वरितई, उहो सरासर पंहिंजे पाण खे धोखो ॾियणु आहे। दौलत सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि खे मिलंदी आहे जेके राति ॾींहुं महिनत कंदा आहिनि। मोट में रमज़ान थधो साह भरे हाशिम खे एतिरो ज़रूरु चई छॾींदो हो त यार हाशिम, उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो जॾहिं तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झी सघंदे। हिकु ॾींहुं रमज़ान शहर मां पंहिंजे ॻोठ पियो वियो त वाट तां खेसि हिकु थैली लधी जंहिं में कुझु सोन पियल हो। सोन ॾिसी रमज़ान एॾो ख़ुशि थियो जो बजाए ॻोठ वञण जे वापसि शहर वियो ऐं सोनारे वटि सोन खपाए सभिनी ॾोकड़नि जो काठ ख़रीद कयईं। उन काठ मां रमज़ान ॾाढा सुहिणा कबट, पलंग ऐं ॿियो फर्नीचर तयारु करे शहर खणाए वियो। रमज़ान जे ठहियल हुनरनि जी मशहूरी ॿियनि इलाइक़नि में बि थी वई ऐं रमज़ान शाहूकार बणिजी वियो। रमज़ान जी मशहूरी जी ख़बर जॾहिं हाशिम खे पई त हू बजाए ख़ुशि थियण जे हसद ऐं साड़ मां सिधो हिकु नजूमी वटि वियो। उनखे चवणु लॻो, मां रमज़ान खां वधीक महिनत थो कयां, पोइ मूंखे दौलत छो नथी मिले ऐं मां शाहूकार छो नथो बणिजां। नजूमी उहो ॿुधी सोच में पइजी वियो। पोइ हाशिम खे चवणु लॻो, तुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त रमज़ान ख़याली दुनिया में रहंदो हो ऐं रुॻो अमीर बणजण जा पियो ख़्याल सोचींदो रहंदो हो। हू कीअं अमीर बणिजी वियो? तुंहिंजो चवणु बिल्कुलु दुरुस्त आहे, जंहिं लाइ मां तोखे सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त हिकु महिनती माण्हू खे बजाए ॿिए ते साड़ ऐं हसद करणु नथो चॻाए। बहितर ईअं आहे त तूं पाण में हिकु तरक़ी पसंद सोच पैदा कर। पोइ पंहिंजो मक़सदु ज़हन में रखी सची दिलि सां वेही महिनत कर। पोइ तूं पाण ॾिसंदे त तुंहिंजो अमीर बणजण वारो ख़्वाबु कीअं थो पूरो थिए। हालांकि इहा ॻाल्हि मुंहिंजे बि इल्म में आहे त तूं रमज़ान खां वधीक महिनत थो करीं, पर तो वटि तरक़ी पसंद ख़्यालनि जी घटिताई आहे ऐं इहो ई कारण आहे जो तूं रमज़ान खां कमज़ोर आहीं। ऐं हा, इहा हक़ीक़त अथई त सुठनि ख़्यालनि ऐं सुठी सोच वारा ज़हनी कामयाबी जी वाट ते सवलाई सां ॻोल्हे लहंदा आहिनि। सो प्यारा दोस्तों, तामीरी सोच दिली लगाव सां महिनत करण सां ई तरक्की करे सघिजे थी। सो अव्हां ऐं असांखे पंहिंजे प्यारे मुल्क ऐं क़ौम जी तरक्की लाइ तरक्की पसंद सोच रखणु घुरिजे। सो प्यारा दोस्तों, अॼु जी कहाणी तव्हांखे कीअं लॻी कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो ऐं मुंहिंजे फेसबुक पेज खे लाइक ऐं फॉलो कयो ऐं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं बेल आइकॉन खे ज़रूरु दॿाइजो त अॻिली वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सघे। जज़ाकल्ला।